जिंदगी कंहिंजी भी आसान नाहे हूंदी। जिंदगी खे आसान करणो पवंदो आहे, प्यार सां, खुलूस सां, पंहिंजाइप सां ऐं सभ खां वधीक बर्दाश्त सां। दोस्त, अगर तुझे दिल में बर्दाश्त आहे इन जिंदगीअ जे सफ़र में, तोखे अगर कामयाब थियणो आहे, तोखे अगर कुछ थियणो आहे त तोखे बर्दाश्त करणी पवंदी। जेकी भी इंसान कुछ बर्दाश्त कंदा आहिनि उहे वॾनि मंज़िलनि ते हूंदा आहिनि। जे इंसान जे अंदर सोप हूंदी आहे उहे इंसान वॾनि उहिदनि ते फाइज़ थी चुका आहिनि। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अगर अहिड़ियूं वीडियोस तव्हां ॾिसणु चाहियो था त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म रखे थो। तव्हांजी ज़िंदगी में जेकी भी मसला मसाइल आहिनि पंहिंजो भाउ सम्झी मूंखे कमेंट में ज़रूर शेयर कजो। इंशाल्लाह उन्हनि जो हल मोटिवेशनल वीडियोस जी सूरत में तव्हां ताईं ज़रूर पहुचाईंदुसि। दोस्तो, जेकी इंसान पागल हूंदा आहिनि ऐं दुनिया खे बदिलाइण जी सोचींदा आहिनि, यकीन कयो उहे ई ज़िंदगी में दुनिया बदिलाईंदा आहिनि। दुनिया उन्हनि खे भले चवंदी आहे त ही चरियो आहे, ही सॼो ॾींहुं कंप्यूटर ते वेठो आहे, ही सॼो ॾींहुं स्टडी थो करे, ही सॼो ॾींहुं मोबाइल ते लॻो पियो आहे, मगर हुननि जो विज़न कुझु ॿियो हूंदो आहे। मगर हुननि जो विज़न कुझु हासिल करणु हूंदो आहे, हुननि जी मंज़िल का ॿी हूंदी आहे, हुननि जो पाथ को ॿियो हूंदो आहे। ऐं इहे चरिया हिकु वॾी स्ट्रगल खां पोइ इन दुनिया खे हिकिड़े ॾींहुं ज़रूर फतेह कंदा आहिनि। ऐं इन कामयाबी जे सफ़र में तोखे दिलि नाहे नंढी रखणी, तुंहिंजी दिलि वॾी हुजणु खपे। जो कंहिं शाइर चयो आहे, बड़ी मंज़िलों के मुसाफ़िर छोटा दिल नहीं रखते। हा दोस्त, तोखे भी पंहिंजी दिलि वॾी करणी पवंदी। कुशादी दिलि सां इन राह ते गामज़न थी वञ, इन मंज़िल ते गामज़न थी वञ ऐं कामयाबी जी मंज़िल जे लाइ लॻो रहो। इंशाल्लाह हिकिड़े ॾींहुं तूं कामयाब ज़रूर थींदे। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म रखे थो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।